मरकजी तंजीम आराइया तरफा आराई हाउस लुकमान में मशहूर सियासी समाजी अगवानन अब्दुल मजीद आराई ए हाजी मुनीर अहमद आराई जी मेज़बानी हेठ 14 अहमद मुफ्त अखियुनि जी कैंप लगाई वई है, जिते परे परे खां ईंदड़ मरीज़न जो चेकअप ए ऑपरेशन करण सां गॾु खाद खुराक ए रिहाइश पिण मुफ्त ॾिनी वई है। उन हवाले सां इंतजामिया ए मरीज़न जो चवणु आहे त इन वक्त असां तकरीबन पूरे सिंध में आई कैंप्स लगाईंदा आहियूं। हाणे निशोर फरोज़ में लगी चुकी है, बदीन में लगी चुकी है, मातली में लगी चुकी है, ही हाणे चौथी आई कैंप आहे। ही जनवरी में पूरे में सिलसिलो जारी रहंदो। बाक़ी भी डिस्ट्रिक्ट में असां जिते जिते पहुची सघियासीं लॻाईंदासीं। मां चवंदुसि त जेके दोस्त ॿुधी रहिया आहिनि उहे महिरबानी करे इन खां फ़ाइदो वठनि, छो त हीउ इंतिहाई महांगो इलाजु आहे। तक़रीबन $1.5 लख रुपयो ख़र्चु अची वेंदो आहे हिकिड़ी अखि जे ऑपरेशन ते। त जेके ज़रूरतमंद आहिनि उहे इन खां फ़ाइदो वठनि। लेटेस्ट मशीनरी सां ऑपरेशन थिए थो, जेको 2 मिंटनि में माण्हू बिल्कुलु बग़ैर टांके जे मशीन हणे थी, इन खां फ़ाइदो वठनि।